एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां पुलिस ऑफिसरनि सां अहम गॾिजाणी। आईजी सिंध गुलाम नबी मेमन ऐं डीआईजी हैदराबाद रेंज तारिक रज़ाक धारेजो जी हिदायतुनि जी रोशनीअ में मंशियात फरोशनि खिलाफ सख्त क्रैकडाउन जे सिलसिले में एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां अहम इजलास कोठायो वियो। इजलास में समूरा एसडीपीओज़, एसएचओज़, चौक इंडिया इंचार्ज ऐं मददगार 15 इंचार्जनि शिरकत कई। इन खां अलावा डीएसपी लीगल ऐं ऑफिस जा हेड ऑफ ब्रांचेस पिण इजलास में मौजूद हुआ। इजलास दौरान मंशियात फरोशनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खिलाफ मौसर ऐं नतीजा खेज़ कार्रवाइनि बाबति हिकमत अमली ते गौर कयो वियो। एसएसपी दादू आईजी सिंध जी हिदायतुनि मूजिबि स्पेशल ब्रांच पारां तयार कयल मंशियात फरोशनि जी कैटेगरीज़ ए, बी ऐं सी वारी फ़हरिस्त में शामिल ॾोहारियुनि खिलाफ कार्रवाइयूं तेज़ करण जी हिदायत कई ऐं ख़ासि तौर तालीमी इदारनि जे आसपास मंशियात फरोशी जे कुधे कम में मुलविस जवाबदारनि खिलाफ सख़्त कार्रवाइनि लाइ हिदायतूं जारी कयूं। एसएसपी दादू सभिनी ऑफिसरनि खे हिदायत कई त इन्हनि कार्रवाइनि लाइ घुर्बल तमाम वसीला पिण फ़राहम कया वेंदा। फील्ड ऑफिसर मंशियात फरोशनि जो घेरो तंग करे संदनि खिलाफ नतीजा खेज़ कार्रवाइयूं अमल में आणिन। पुलिस ऑफिसरनि खे मंशियात जे केसनि जी जाच लाइ तजुर्बेकार ऐं माहिर ऑफिसरनि जी मुक़ररी खे यकीनी बणाइण जी पिण हिदायत ॾिनी वई त जीअं अदालतुनि में मज़बूत जाच ऐं शाहिदीअ ते ॿधल केस पिण पेश करे सघजनि। इजलास जे आख़िर में एसएसपी दादू सभिनी ऑफिसरनि खे सख़्ती सां चयो त नाक़िस कारकर्दगी हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी, जॾहिं त सुठी कारकर्दगीअ ते ऑफिसरनि जी हौसला अफ़ज़ाई कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची